रोज रोज हीअं तोखे महिनत कंदो ॾिसी मूंखे त छा थींदो आहे। पुट सभु गुज़री वेंदो। बसि मूंखे त हर इहे बि चढ़ाईंदा आहिनि त तोखे आख़िर मां कॾहिं सुख ॾेई सघंदुसि। चवंदा आहिनि दुनिया सिच ॿ पाछा, इंसान कॾहिं बरीअ में कॾहिं भाकुर में। रख वाहिगुरूअ ते सभु ठीकु थी वेंदो। महिरबानी करे सिखियाऊं ॾियणु बंदि कयो ऐं मूंखे नओं धंधो करण लाइ 50-60 लख रुपया ॾियो। 50-60 लख? छा थो ॻाल्हाई पियो तूं? किथां आणिया मां 50-60 लख? पप्पा अॼुकल्ह 50-60 लख नए बिज़नेस लाइ काई वॾी ॻाल्हि कान्हे। अरे वॾी ॻाल्हि कान्हे, पर हाणे किथां ॾियां तोखे? धंधे मां कढी ॾियो। धंधे मां कढी ॾियो? धंधे मां तोखे मां 50-60 लख कढी ॾियां त मां छा वञी करे फुटपाथ ते वियां? मुंहिंजी त इहा ई तमन्ना आहे त मां कुझु लोन वठी बि हिकु शानदार बंगलो ठारायां ऐं तोखे हिन झुपड़ियों वठी हुन बंगले में रहियां। पुट ॿाहिरियों कर्ज़ खणी कहिड़ो बि बंगलो ठाराए, आख़िर आहे त हू पराओ। भले हीअ झोपड़ी आहे, शुक्र कर उन वाहिगुरूअ जो घटि में घटि पंहिंजी त आहे। अगरि इहो पॉसिबल न हुजे त तव्हां के दोस्त खां उधारा वठी ॾियो। ख़बर पवई थी मूं पंहिंजी इज़त वारी ज़िंदगीअ में कॾहिं कंहिं दोस्त खां 500 न घुरियनि ऐं तूं लखनि जूं ॻाल्हियूं थो करी। पप्पा इहे इज़त जी ॻाल्हियूं छॾियो। तव्हां सॼी ज़िंदगीअ में कमाई आहे त सिर्फ़ु इज़त, ऐं तव्हां हिन इज़त मां मूंखे वठी छा ॾिनो आहे? हिकु सिर्फ़ु बाइक। हमेशह पाण खां हेठि ॾिस, मथे ॾिसी पंहिंजो पाण खे दुखी न कर। ऐं मुंहिंजे दोस्त रोनीअ खे ॾिसो, हर महीने नई कार ऐं नओं बंगलो ऐं छा त वटि अथसि। ऐं तव्हां सॼी उमिरि में कमायो छा आहे? कमायो आहे त सिर्फ़ु रोनीअ जो पीउ। छा थो चईं पुट? उअं ई बि मुंहिंजी पढ़ाई पूरी थियण में 2-3 महीना आहिनि, पोइ मां ख़ूब महिनत करे एतिरो पैसो कमाईंदुसि जो तोखे दुनिया सुख ॾेई सघंदुसि। ऐं मूंखे तो मां इहा ई उमेद आहे। तव्हां ज़िंदगी में हिकु फेल्यूअर इंसान आहियो, फेल्यूअर। उहा इज़त ई कहिड़े कम जी जेका तरक़ीअ राह में रुकावट बणिजे। उहा इज़त ई कहिड़े कम जी जंहिंसां सपना साकार न थियनि। ऐं इहे महिरबानी करे इज़त औकात ॾियणु बंदि कयो। ऐं मूंखे कीअं बि करे 50 लख खपनि, माना खपनि। ऐं इहा ॻाल्हि ध्यान सां ॿुधी छॾियो, तव्हां हिकु फेल्यूअर आहियो, फेल्यूअर, हिकु फेल्यूअर। तो जहिड़ो गुणवान पुट गुरुअ मुंहिंजी झोलीअ में विझी मुंहिंजी ख़ाली गोद भरे छॾी। सही त चए तो, तूं सही तो चई पुट। हा मां फेल्यूअर आहियां, फेल्यूअर। लाजवंती या औलाद आई है ओके यार, नंढे होने का किया अर्जुन में खड़ी करे इनके पाले वॾो कयोसी। अॼु कोई कजे तो फेल्यूअर आई। जोश में ॾिस अॼु जवानी, होश वेठी आ विञाए। जे ॾियनि तकलीफ़ अहिड़ा ख्वाब नेड़नि में सजाए। जोश में ॾिस अॼु जवानी, होश वेठी आ विञाए। जे ॾियनि तकलीफ़ अहिड़ा ख्वाब नेड़नि में सजाए, ख्वाब नेड़नि में सजाए। ऐश अशरत जे नशे में जिंदगी छो था लुटायो। लोभ लालच में अजी था दाग इज्जत खे लगायो। कर्ज आ हिकु मर्ज़ हिन खां।
जो हिकु एहसास थींदो गाट पर रखबो मथे जे दुख सदा नज़दीक ईंदो दुख सदा नज़दीक ईंदो खूब मेहनत ऐं लगन सां थोड़े मां ॾाढो बणायो लोभ लालच में अजी था दाग इज्जत खे लॻायो दाग इज्जत खे लॻायो दाग इज्जत खे लॻायो